बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। HRJDO न्यूज़ सां गॾु मां अली जाफ़री सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ास ख़बरूं। कराची मां दुबई गैर मुल्की करंसी स्मगल करण जी कोशिश नाकाम। एयरपोर्ट ते छापो, मुसाफ़िर भाउ भेण मां 12 करोड़ जी यूरोपियन करंसी बरामद। उमरकोट जे इलाइक़े गुलाम नबी शाह जे ॻोठ मौलवी कासिम मंगरियो जे रहवासियुनि जोड़ियल जदोजहद कमेटी जे सॾ ते रोड जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ उमरदीन मंगरियो मौलवी आचार समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में नारापुल कैनाल खां रैली कढी वई। सॼे शहर जो गश्त उमरकोट खिपरो रोड ते धरणो हयो वियो। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ मौलवी मोहम्मद कासिम मंगरियो जा रहवासी जदीद दौर में रोड जी सहूलियत खां महरूम आहिनि। असांजा चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ वोट वठण ते महदूद आहिनि। चूंडियल नुमाइंदनि खे बार बार शिकायत करण जे बावजूद को बि तदारक न थियो। अमेरिका के साहिली ओभर रियासतुनि में बर्फानी तूफ़ान, 5000 का वधीक परवाज़ूं मुअत्तल। न्यूयॉर्क, न्यू जर्सी ऐं बोस्टन में हंगामी हालतूं नाफ़िज़। खैरपुर जी पुलिस ट्रेनिंग सेंटर में एहलकारनि खे ज़ाइद अल मयाद वैक्सीन लॻाइण वारे मामले जी तहक़ीक़। महकमा सिहत पुलिस इंक्वायरी रिपोर्ट खां पोइ ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी। पाकिस्तान में कोरोना जी 5 लहर ज़ोर पकड़े वई। वधीक 29 मरीज़ हयाती विञाए वेठा। 24 कलाकनि में कोरोना जे मुस्बत केसिस जी शरह 12.51 ते पहुची वई। वधीक 7,978 केस साम्हूं अची विया। 1400 खां वधीक मरीज़नि जी हालत ॻणित जोगी। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।